हिकु राजा हो तमामु सीधो सादो। हू हमेशह रियत जी मदद करणु चाहींदो हो। हिन जे दरबार में को बि सवाल ईंदो हो त उहो कॾहिं बि ख़ाली हथे वापसि कोन वेंदो हो। हर रोज़ शाम जो 5 खां 7 ताईं राजा जी दरबार आम माण्हुनि लाइ खुलियल रहंदी हुई। घुरण वारनि जी लाइन लॻी वेंदी हुई। हर कंहिंखे राजा वटां ज़रूरत वारी चीज़ मिलंदी हुई त हू संदसि सारा करणु लॻंदा हुआ, राजा खे दुआऊं कंदा हुआ। हाय दोस्तों, तव्हां सभु कीअं आहियो? आशा आहे तव्हां सभु ठीकु हूंदा, जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा। अॼु अदबी आर्तवार में तव्हांजो स्वागत आहे। मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाईंदसि जंहिंजो उनवान आहे राजा ख़ुशि। इहा आखाणी असांजे रोज़ानी ज़िंदगीअ ते मदार रखे थी। अचो त असां हाणे शुरू कयूं। हिकु राजा हो तमामु सीधो सादो। हू हमेशह रियत जी मदद करणु चाहींदो हो। हिन जे दरबार में को बि सवाल ईंदो हो त उहो कॾहिं बि ख़ाली हथे वापसि कोन वेंदो हो। हर रोज़ शाम जो 5 खां 7 ताईं राजा जी दरबार आम माण्हुनि लाइ खुलियल रहंदी हुई। घुरण वारनि जी लाइन लॻी वेंदी हुई। हर कंहिंखे राजा वटां ज़रूरत वारी चीज़ मिलंदी हुई त हू संदसि सारा करणु लॻंदा हुआ, राजा खे दुआऊं कंदा हुआ। राजा हिननि वटां दुआऊं ऐं पंहिंजी सारा जा लफ़्ज़ ॿुधी करे ख़ुशि थींदो हो। अहिड़ीअ तरह हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे। हिक खां पोइ ॿियो माण्हू ईंदो पए वियो ऐं राजा खां कुझु न कुझु घुरंदो पए वियो। हिकु भिखारीअ चयो, महाराज, मूंखे रहण लाइ झूपड़ी खपे। राजा हुकुम कयो, हिन खे सुठी हंध ते हिकु मकान वठी ॾिनो वञे। भिखारीअ उहो ॿुधी त ख़ुशि थियणु लॻो, चवणु लॻो, महाराज, ईश्वर अव्हांखे वॾी आवड़जा ॾींदो, तव्हां दयालु आहियो। राजा ख़ुशि। हिकु माण्हूअ खे पंहिंजे पुट लाइ नौकरी खपंदी हुई। राजा चयो, हिन जे पुट खे असांजे महिल में ई नौकरीअ ते रखियो वञे। उन माण्हूअ ख़ुशि थी चयो, अवी दयावान आहियो मालिक। उन ते बि राजा ख़ुशि थी वियो। हिकु ॾींहुं धोबीअ खे 2-4 गॾह खपंदा हुआ। राजा उहे खेसि ॾियारिया। हिकु हवालीअ खे मिठाइयूं ठाहिण लाइ बर्तन न हुआ। राजा उन खे बि बर्तन ॾियाराया। हिकु नौजवान खे विदेश में पढ़ण लाइ वञिणो हो। उन लाइ बि राजा बंदोबस्तु कयो। हिकु छोकिरीअ जी ॾेती लेतीअ करे शादी न थी थिए, उन लाइ हिन चङी ख़ासी रक़म उन जे माइटनि खे पंहिंजे शाही खज़ाने मां ॾियाराई। सभु राजा जूं साराऊं करण लॻा। राजा साराऊं ॿुधी ॿीणो थींदो ई वियो, यानी ख़ुशि थींदो वियो। ईअं रोज़ थींदो हो। हक़ीक़त में राजा जी सादगीअ ऐं ब्रह्मानसाईअ जो फ़ाइदो वठी हर को उनखे ॼण मूरख बणाईंदो हो। जिनखे का कमी बि न हुई, से बि राजा जे दरबार में पहुची वेंदा हुआ ऐं पंहिंजो मतिलबु पूरो कंदा हुआ। बदिले में हू राजा जी सारा में कुझु न कुझु चवंदा हुआ, जो ॿुधी राजा ख़ुशि थियणु लॻंदो हो। ईअं स्वार्थी ऐं लालची माण्हुनि जो तइदादु वधंदो वियो। तॾहिं राजा खे अचानक ख़्यालु आयो त घुरण वारा वधंदा छो था वञनि। हिकु ॾींहुं राजा पंहिंजे वज़ीर खां पुछियो त घुरण वारनि जो तइदादु एतिरो वधी छो रहियो आहे? अॻे त एतिरा माण्हू कोन घुरंदा हुआ। वज़ीर जवाबु ॾिनोसि, राजन, अव्हां जी सादगी ऐं सचाईअ जो उहे माण्हू फ़ाइदो था वठनि। जंहिंखे जेके खपे सो ईअं ई मुफ़्त में मिली वञण सां केरु न वठणु चाहींदो। बदिले में हू अव्हां लाइ सारा जा 2 लफ़्ज़ चवनि था त अव्हां ख़ुशि था थियो ऐं ईअं था सम्झो त हू सची दिलि सां अव्हां जी सारा था कनि। ईअं आहे? राजा अजब मां पुछियो। हा राजन, राजा चयो, त पोइ असांखे छा करणु घुरिजे? पोइ राजा ऐं संदसि वज़ीर पाण में हिकु रथा ठाही, यानी प्लैनिंग कयऊं। उन अनुसार ॿिए ॾींहं ते सॼे नगर में इहा ॻाल्हि फैलाई वई त राजा बीमार थी पियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त नगर जे 5 सुठनि माण्हुनि जो खून जेकॾहिं राजा खे ॾिनो वेंदो त पोइ हू बची सघंदो, न त न। नगर में जॾहिं इहो समाचार फैलियो त को बि माण्हू खून ॾियण न आयो। ईअं 2-4 ॾींहं गुज़री विया। 5 ॾींहं ते वज़ीर चयो, राजन ॾिठो, वठण वारा सभु ग़ाइब थी विया। दान पुण्य भली कजे, पर सोचे सम्झी
कंहिंखे बि कुझु ॾियणु हिकु सुठी ॻाल्हि आहे, पर सही ऐं ग़लति जी परख करणु बिना कंहिं बि ॼाण जे या सम्झ जे कंहिंखे कुझु ॾियणु ग़लती आहे। राजा चयो, हा तव्हां ठीकु था चओ, अॻिते मां इन्हीअ ॻाल्हि जो ख़्यालु रखंदुसि। हिते इहा आखाणी पूरी थी थिए। हिन आखाणीअ मां असांखे इहा सिख्या मिले थी त असांजी रियल लाइफ बि हीअं ई आहे। बिना कुझु सोचे सम्झे न कंहिंखे बुरो ॻाल्हाइणु खपे, बिना न कुझु सोचे सम्झे ईअं कंहिंखे कुझु ॾियणु न खपे। राजा बिना कुझु ॼाणण जे, चाहे हो सभिनी खे ॾिए पियो, चाहे हो ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे, पर हू हुनजे सादगीअ जो फ़ाइदो पिया वठनि। त असां बि अगरि हीअं थी वेंदासीं, बिना ॼाण जे असां को कमु कंदासीं, असां माण्हू असांजो बि फ़ाइदो वठंदा। तव्हां हिन आखाणीअ मां कुझु सिखियो हुजे त असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। कमेंट्स में तव्हांजो इंतज़ारु रहंदो। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त वीडियो खे लाइक बि कजो, चैनल खे सब्सक्राइब बि कजो ऐं घंटी बि ज़रूरु वॼाइजो। हाणे असां मिलंदासीं ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।